अस्सलाम वालेकुम दोस्तों। अज फेस टू फेस तव्हां सां हाज़िर थी आहियूं दोस्तों। जेके भी असांजा पहिरीं प्यारा व्यूअर्स जेके भी असांजे ॾिसंदड़ असांजी वीडियोनि खे प्यार ॾियण वारा आहिनि त उन्हनि खे सलाम पेश कयां थो दोस्तों। अॼु असांजो मक़सदु जेको आहे त वीडियो जेको ठाहिण जो दोस्तों त तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त पापनगर ड्रामो जेको ऑन ईयर न थी सघियो राति हुनजो एपिसोड त कहिड़ी वजह हुई जो एपिसोड जेको आहे त ऑन ईयर न थी सघियो दोस्तों। तो इन जे बारे में तव्हां सां ॻाल्हाईंदासीं ऐं तव्हां ॿाहिरनि खे ॿुधायूं था त वीडियो खे मुकमल ॾिसंदा कयो ताकि तव्हांखे सॼी अपडेट सम्झ में अची सघे। ऐं चैनल ते अगरि न्यू आहियो त सब्सक्राइब करे आल ते भी क्लिक कयो दोस्तों। त हलूं था पंहिंजी अपडेट जे तरफ़, तव्हांखे इंतज़ारु कोन था करायूं। जी दोस्तों, मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त KTN एंटरटेनमेंट वारनि जेको आहे त राति एपिसोड पापनगर जो छो न अपलोड कयो दोस्तों। काफ़ी वजह हूंदियूं आहिनि दोस्तों, या त एपिसोड जेको आहे त एडिटिंग मरहल में हूंदो आहे, या त हुनजी रिकॉर्डिंग न हूंदी आहे त ड्रामे खे थोरो अॻियां कयो वेंदो आहे दोस्तों, ऐं पोइ बाद में जेको आहे त हलायो वेंदो आहे दोस्तों। त मां तव्हांखे ॾसींदो हलां त हिनजी एडिटिंग में मुकबल आहे दोस्तों, छो त हुनजो नेक्स्ट जेको टीज़र थींदो आहे त उहो हुनजो लॉन्च थी चुको आहे। बाक़ी हुनजो एपिसोड छो न हलायो वियो दोस्तों, त इहो मां तव्हांखे ॾसींदो हलां त के सबब हूंदा KTN वारनि जा जेको राति एपिसोड लॉन्च पापनगर जो न थी सघियो आहे दोस्तों। पर अॼु राति जेका जेका राति गुज़री वई ऐं हुनजो हिकु बार घुसी वियो उहो एपिसोड न हलायो वियो दोस्तों। पर अॼु मां तव्हांखे पूरी पक ॾियां थो त अॼु राति जेको आहे त 7 वॻे ही ड्रामो KTN ते ज़रूरु हलायो वेंदो। ऐं तव्हांखे टेंशन वठण जी ॻाल्हि न आहे, हीअ सिर्फ़ु मां वीडियो हिन जे करे ठाहियो आहे दोस्तों। जेके टेंशन में हूंदा आहिनि, जेके डेली ड्रामो जेको हफ़्तेवार ॾिसण वारा हूंदा आहिनि, त उन्हनि खे परेशानी थींदी आहे त आख़िर छो न हलियो हीउ ड्रामो। ऐं पापनगर ड्रामो हिकु बहितरीनु ड्रामो आहे, त उन ड्रामे जो इंतज़ारु त काफ़ी माण्हुनि खे हूंदो दोस्तों त आख़िर हीअ एपिसोड छो न हलायो वियो। त उनजे हिसाब सां ही असां वीडियो छॾियूं था दोस्तों। त हीअ कंहिं वजह जे करे, कंहिं शो जे हिसाब सां, कंहिंजे बि हिसाब सां माना राति जेको आहे त न हली सघियो आहे। पर अॼु जेको आहे त हीउ ड्रामो ज़रूरु हलायो वेंदो, ज़रूरु हलायो वेंदो। ऐं तव्हांखे टेंशन वठण जी का बि ज़रूरत न आहे। पापनगर ड्रामे जो हिकु एपिसोड न हलियो आहे दोस्तों, त हीअ हाणे ऑन ईयर ज़रूरु थींदो। ऐं मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त इहे काफ़ी वजहूं जेके वॾनि चैनलनि सां थींदियूं रहंदियूं आहिनि। का बि अहिड़ी हिकु वजह थी वेंदी आहे जंहिंजे करे ही माना एपिसोड लॉन्च न करे सघंदा आहिनि, यानी ऑन ईयर न करे सघंदा आहिनि, न हलाए सघंदा आहिनि दोस्तों। पर इहे काफ़ी वजहूं थींदियूं रहंदियूं आहिनि, वरी बाद में जेको आहे त ड्रामो ऑन ईयर थी वेंदो आहे। ऐं तव्हांखे टेंशन वठण जी ज़रूरत न आहे, हीउ ड्रामो ज़रूरु जेको आहे त अॼु ऑन ईयर थी वेंदो। सिंध सलामत, साथ सलामत, जिते हुजो, ख़ुशि हुजो, आबाद हुजो। इहा ई अपडेट तव्हां ताईं पहुचाइणी हुई। वरी मिलंदासीं तव्हां सां कंहिं नेक्स्ट वीडियो जी अपडेट सां गॾु। ख़ुदा हाफ़िज़ दोस्तों।